सिंधु माथिरी जे सभ्यता ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। हिन खां अॻु बि काफ़ी पाण हिन ते ॻाल्हायो आहे। असल में छा आहे त सिंधु माथिरी तहज़ीब ते सिंध समेत पाकिस्तान में तहक़ीक़ न थी आहे। अॼु बि असां वटि हिकु सदी अॻु वारा किताब पढ़ाया था वञनि, जॾहिं त हिकु सदी गुज़रण दौरान तमामु वरी थिए या वधीक क़दीम माग मिलिया आहिनि, वधीक सबूत मिलिया आहिनि। उन सां हिकु सदी अॻु जेके तस्वर क़ाइमु कया विया, जेके नतीजा कढिया विया, उहे तब्दील थी चुका आहिनि। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त उन तब्दील थियल नतीजनि खे असां माण्हुनि जे अॻियां आणियूं, पंहिंजे दोस्तनि जे अॻियां आणियूं, त जीअं हू 100 साल अॻु क़ाइमु कयल तस्वरनि मां जिंदाजी कराए सघनि। माहिर क़दीम आसारनि जा माहिर इन राय जा आहिनि, एंथ्रोपोलॉजिस्ट वग़ैरह हुन राय जा आहिनि त सिंधु माथिरीअ में बाक़ी दुनिया जी भेट में पहिरियां शहरी ज़िंदगीअ जो आगाज़ थियो। हितां ई सिंधी माण्हुनि पंहिंजी प्रोटो सिंधी ॿोली खे लिखण जी सूरत ॾिनी ऐं पोइ उनखे वापार जे नाते, वापार जे हवाले सां लॾ पढ़ाइण जे ज़रिए मुख़्तलिफ़ मुल्कनि ताईं पखेड़ियो ऐं उन ॿोलीअ मुख़्तलिफ़ तहज़ीबी ख़ितनि जे ॿोलियुनि ते असर विधा ऐं उन्हनि जा असर क़बूल कया। माहिरनि जी इहा राय त सिंधु माथिरी मां कबीलनि जा कबीला लॾ पलाण करे ॾूरान ॾेहनि ॾांहुं विया ऐं उते वञी तमदुनी ज़िंदगीअ जी शुरूआत कई या जेका अॻु मौजूदी हुन में हिसो वरितो। 1500 क़िबल मसीह ताईं सिंधु माथिरी जी सभ्यता पंहिंजे उरूज ते हुई, जंहिं बैदि हिते वैदिक दौर शुरू थियो। वेद माना जॾहिं वेद लिखिया हुआ उन खां पोइ जो जेको पीरियड आहे उनखे वैदिक दौर चवनि था। वैदिक दौर खां 3000 साल अॻु सिंध जा माण्हू परॻिए सां वापारु कंदड़ हुया। हितां जे माण्हुनि ॾखिण हिंदुस्तान तरफ़ पंहिंजे तहज़ीब जो फैलाव कयो, जंहिंजे करे उतां जी तहज़ीब ऐं ॿोलीअ ते प्रोटो सिंधी ॿोलीअ जो असरु पियो, जेको अॼु बि कंहिं न कंहिं शिकिल में मौजूदु आहे। सिंधु सभ्यता जे वारसनि दरावड़ी नस्ल जे माण्हुनि ते पंहिंजी छाप छॾी। दरावड़ी ॿोलियुनि में सिंधी ॿोली जा लफ़्ज़ मिलणु इन ॻाल्हि जी साबिती आहे त हिननि हिकु सुधरियल तहज़ीब सिंधु तहज़ीब जो असरु क़बूल कयो। जेकॾहिं को ईअं सम्झे थो त सिंधु तहज़ीब दरावड़ नस्ल जे माण्हुनि जी तख़लीक़ आहे, त इहो ईअं थींदो त गाॾीअ खे घोड़े जे अॻियां जोटियो वञे, माना घोड़ो पोयां हुजे, गाॾी अॻियां हुजे। दरावड़नि जो जेको असुलु देश आहे तमिल तेलुगु वग़ैरह, उनमें कंहिं बि अहिड़ी तहज़ीब जा सबूत न मिलिया आहिनि जहिड़ियूं शायदियूं सिंधु माथिरी मिलियूं। माहिरनि साबित कयो आहे त मोहनजे दड़े जा माण्हू, हड़प्पा जा माण्हू दरावड़ नस्ल जा न पर आगाट्रा सिंधी हुया, सिंधु माथिरी जा रहवासी। इन सिलसिले में पाण आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे हिकु माहिर N.K. बोस जो हवालो ॾींदासीं। हुन पंहिंजे किताब में 260 हॾावनि पिंजरनि जी माप ऐं जांच कई। बाद में इहो नतीजो कढियो त मोहन जे दड़े जा माण्हू सिंधियुनि जहिड़ा, उन्हनि जो हॾु काठ, हुननि जी बीहक, हुननि जी जिस्मानी बनावट उहा ई जहिड़ा सिंधी अॼु मौजूदु आहिनि, या जेके सिंधी माण्हू हिन वक़्तु सिंध में रहनि था। 5000 साल अॻु बि उहे ई माण्हू रहंदड़ हुया। न हिते को ॿाहिरां लॾ पढ़ण थी, न वरी हितां जा माण्हू केॾांहुं ॿाहिरि लॾे हलिया विया।
यानी सिंधु माथिरी जे अंदरि जेका क़ौम 5000 साल अॻु रहंदड़ हुई या जेका मख़लूक 5000 साल अॻु रहंदड़ हुई, जिन जा हॾा मुंहनि जे दड़े ऐं ॿियनि माॻनि तां लधा विया आहिनि, तिन जा अपा ॾाॾा मुंहनि जे दड़े यानी सिंधु तहज़ीब जा वारस हुया। इन सिलसिले में असां पाकिस्तान जो हिकिड़ो मशहूरु आर्कियोलॉजिस्ट आहे प्रोफेसर अहमद हुसैन दानी। उन बि चयो आहे, उन बि तमामु वॾो आर्कियोलॉजिस्ट आहे, उन चयो आहे त सिंधु सभ्यता जा ख़ालिक दरावड़ न हुया। अहमद हुसैन दानी इंडिया जे आर्कियोलॉजिस्ट आहिनि, आस्को पारकोला ऐं प्रोफेसर महादेव ऐं रूसी महक़क़नि जे इन नज़रिए खे रद्द कयो आहे त मुंहनि जे दड़े जा वारस दरावड़ हुया। इन बाबति हिन पंहिंजे हिकु इंटरव्यू में चयो त सिंधु सभ्यता जे माॻनि ते थियल तहक़ीक़ मां इन ॻाल्हि जो को सबूत न मिलियो आहे त मुंहनि जे दड़े जी तहज़ीब जा वारस के दरावड़ हुया। हू सुवाल करे थो त जेकॾहिं दरावड़ सिंधु तहज़ीब जा ख़ालिक हुया ऐं हिन माथिरीअ मां ई लॾ पलाण करे, माना नामनिहाद आर्यनि जे हमले करे लॾ पलाण करे ॾखिण हिंदुस्तान हलिया विया, त पोइ उते हिन वक़्त ताईं मुंहनि जे दड़े जहिड़ी तहज़ीब जे, हड़प्पा जहिड़ी तहज़ीब जा आसार छो न मिलिया आहिनि, जॾहिं त सिंधु माथिरी जी तहज़ीब जा आसार गुजरात, मलबार ऐं सिंधु माथिरी जे भर वारनि ॿियनि खितनि मां मिलिया आहिनि। पर दरावड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जे खिते ॾखिण हिंदुस्तान मां को हिकु बि अहिड़ो आसार न मिलियो आहे जेको सिंधु सभ्यता सां हिकु जड़ाई रखंदड़ हुजे। अहमद हुसैन दानी ऐं बीबी लाल आर्यन जे सिंधु माथिरी ते हमले ऐं उन सबबि हिन तहज़ीब जे ख़ात्मे खे सख़्तीअ सां रद्द कयो आहे।